हाजी नाज़रीन, बानसीदाबाद वासिण मात शमशाद जेको आहे पंहिंजे पीउ नसीर लुंड सां गॾु एहतजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ असां वटि सिंधनामो ऑफिस पहुता आहिनि। संदन चवणु आहे त सहुरो मुड़ुस ऐं जेको आहे सो ॾेर मूं ते तशदुद कंदा आहिनि ऐं गुज़िरियल हफ़्तो ॾेढ पहिरीं जेको आहे सो मूंखे सख़्तु तशदुद करे मूंखे ज़हर पीआरियो आहे। वणनि जी जेका दवा आहे उहो पीआरियो आहे। मां तमामु घणी जेको आहे सो मुश्किलात में तकलीफ़ में हुयसि। मूंखे ॾेर जलियो, पीरू पुट करायो, मूंखे मारे, मूंखे दवा हथ जली दवा पीआरियो अथसि। पीरू चयो त मारे मारे छॾियोसि, भली मरी वञे। पीरू टिलू नीचो हबीबुला, हबीबुला मुंहिंजो घर वारो आहे। पीरू सहुरो आहे। यको थिए पियो, मारकूट यको ईअं थिए पियो। पर मूंखे हथ जली दवा पीआरियो अथनि। ज़हर कुंवारे जो दवो उहो मूंखे शीशी पलटियो अथनि। हथ जली उन पुट कराई। मां बेहोश थी वियमि। पोइ मूंखे खणी आया आहिनि, हिते सेवण में दाख़िल कयो अथनि। इंसाफ़ जी घुर त कयो मूंखे, हाणे बसि इन खां तलाक। अब मां नियाणी ॾिनो अथमि लंडन में, पुटी मट कयो अथमि। मुंहिंजे बच्चे खे कुटनि था, मारनि था, दस्त करनि था। न को ॾे थो न को वठे थो। मुंहिंजे नियाणीअ सां ज़ुल्म था करनि। मां छा कयां? हाणे असां ग़रीब आहियूं, हो ॾाढा आहिनि, पैसे वारा आहिनि। असां त घणो पुलिस खे चयासीं त असांजे ग़रीबनि जी ॿुधे ई थो कोन। उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं ॿधे वरी छॾाए था वञनि। असांजो हाणे ग़रीबनि जे मुताबिक़ असांजो करनि। ग़रीबनि ज़हर पीआरियो अथसि, पीरू बच करायो अथसि, मुड़ुस हबीबुला हथ पीआरियो अथसि, ॾेर टिलू हथ जलिया अथसि। जले पीआरे तूं मरी वञ। छोकिरो चए भली मरी वञे। हे मूंखे माई न खपे, मां ॿी शादी कंदुसि। तूं पोइ तलाक ॾीस न, शादी ॿी करे तूं तलाक ॾेई छॾी। तूं मारी थो। वरी हुननि चयो त ज़हर पीआरे सॼो ॾींहुं छोकिरी ते पियो। ॿियनि खणी आयो पाड़े वारनि, हिन पाण बि कोन खणी आयो। चयो असां खणी आयासीं सेवण में दाख़िल कयासीं, ज़हर कढरायोसीं, त बि आयो ई कोन मुड़ुस। पुछाड़े न आयो, न सरो आयो, न मुड़ुस न ॾेर केर बि कोन आयो। असां ग़रीब आहियूं, असांजो हाणे मुताबिक़ करनि, असां कयूं काॾे? असां ग़रीब आहियूं, काॾे वञूं? असांजो ग़रीबनि जो आहे कोन। हवा आहिनि पैसे वारा, हिकिड़ो ॾींहुं ॾेई पैसो पर छॾाए था वञनि। ग़रीब माण्हू काॾे वञे? हाणे मुंहिंजे नियाणी खे ॾे तलाक ते जान छुटे। चए छोकिरी खे चए तोखे मारे छॾींदुसि। अदा मुतालिब हुया। नालो मुंहिंजो नसीर आहे। मां आहियां लुंड। मुंहिंजा माइट आहिनि ॿुटणे ॾे, उन्हनि सां मां रिश्तो कयो अथमि। ठीकु आहे। उन जे करे ॿ टे चकर बि नियाणीअ खे मारियूं कुटियूं त का ॻाल्हि कोन्हे। हिन चकर इहो छोकिरीअ खे मुंहिंजे खे उते माना त ज़हर पियारियूं वठी सहुरे बच करायो आहे, ऐं पीर बच करायो आहे, ऐं टिलू ऐं हबीबुला आहे छोकिरी जो मुड़ुसु। उन माना दवा ॿियनि खे ज़हर कयो त हिन खे मारे ख़तमु करे छॾियो, जीअं वरी माइटनि ॾे न वञे। ऐं मां उतां जोही जे थाणे में एनसी बि कटरायो अथमि। उतां बि पुलिस हिकिड़ो चकर वियो, हुननि ॾे हिकिड़ो गिरफ़्तार करे वरी उहो बि जोही वारे पुलिस छॾे ॾिनो आहे। मां उन जे करे वरी उहो कढाइण आयो त सेवण ज़हर मां सेवण मां छोकिरे मां कढायो अथमि। मूंखे चऊं सतूं ॾियाड़ो आहे, मुंहिंजो भॼ भॼां आहे। मां ग़रीब आहियां, उहो पैसे वारा आहिनि। मां काॾे वञा? मूंसां महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। जी नाज़रीन, हितां जी अदी जेका असां मुस्मात शमशाद जेका आहे पंहिंजे पीउ नसीर ऐं पंहिंजी अमर सां गॾु जेको आहे सो बयानु ॾिनो आहे। उन्हनि जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो। संदन चवणु आहे त ॾेढ हफ़्तो पहिरीं 12 ॾींहं खनि पहिरीं जेको आहे सो खेसि तशदुद करे हथ ॿधी खेसि ज़हर पीआरण जी कोशिशि कई वई हुई। रिपोर्ट जेका पिणु जोही थाणे ते जेका असां दर्ज थियल आहे, संदन मुड़ुसु जेको आहे हबीबुला लुंड खेसि तशदुद कंदो हुयो, जंहिं जेको आहे हथ ॿधी ज़हर पीआरण जी कोशिशि कई, मारण जी कोशिशि कई। थाणे ते रिपोर्ट पिणु ॾिनल आहे ऐं एनसी करायल आहे। संदसि पीउ जो चवणु आहे त असां सेवण अस्पताल खेसि ज़हर जी हालति में जेको आहे सो ट्रीटमेंट जे लाइ खणी आयो, त उते उहे जेके मेडिकल जूं रिपोर्टूं ऐं जेके फाइल उहे मौजूदु आहिनि हिननि वटि। पर अॼु ताईं जेको आहे सो खेनि इंसाफ़ न मिली सघियो आहे। जोही पुलिस जेका आहे सो बाअसर धुर पारां जेको आहे सो न केस दाख़िल था कनि, न ई कंहिं संदन इंसाफ़ जे लाइ कुझु चुरपुर थी आहे। हिननि आला अख़्तियारनि खां ऐं ॿियनि वस वारनि खां जोही जे खां जेको आहे सो घुर कई आहे त
असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद हुसैन टालपुर 7 श्री।